अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। हाणे सजावल मां हीअ अफ़सोसनाक ख़बर। सजावल पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी जो सदर ऐं अॻूणो सेक्शन ऑफिसर रफ़ीक उमरानी लाॾाणो करे वियो। सजावल जे मोअज़्ज़ज़ शख़्सियत पाकिस्तान पीपल्स पार्टी सजावल सिटी जो सदर ऐं तइलीम खाते जो अॻूणो सेक्शन ऑफिसर कराची जे हिकु अस्पताल में बीमारी विघे लाॾाणो करे वियो, जंहिंजो मर्डु गुज़िरियल राति सजावल में संदसि अबाणे कब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। मरहूम रफ़ीक अहमद उर्फ़ पप्पी उमरानी सजावल में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जियालो हो ऐं पार्टीअ जे थींदड़ हर गॾिजाणीअ में हमेशह सभिनी खे सच चवंदो हो। सजावल शहर जे मसइलनि जे हल लाइ हिन वॾी जदोजहद कई ऐं हमेशह पंहिंजे उसूलनि ते क़ाइमु रहियो, जंहिं सबबि हिन जा अक्सर मक़ामी पार्टी अॻुवाननि सां इख़्तिलाफ़ रहिया।